नाज़रीन, रोड़ी में भागे पारां चौपाए माल जी देसी खुराक सां पालणा मिसाली बणियल आहे। तफ़सील लाइ पेश आहे एडी घुनियो जी ही रिपोर्ट। रोड़ीअ में मालबंद भागे जो चौपाए माल सां इश्क मिसाली बणियल आहे, जेको सालनि खां चोलिस्तानी, इंडियन ब्राह्मण, अमेरिकी ब्राह्मण, गुलाबी निकिरो ऐं ॿिनि आला नस्ल जे जानवरनि जी पैदावार वधाए खेनि देसी खुराक सां पालणा करे थो। जेकी जानवर वॾे कद काठ, सुहिणा सेबता ऐं ख़ूबसूरतीअ जो बेमिसाल ॾेख ॾेई रहिया आहिनि। मां वटि इहे चोलिस्तानी नस्ल आहिनि। ये चोलिस्तान इंडिया सां लॻंदी आहे, रुई हुतां जी नस्ल आहे। असां पंहिंजी ब्रीड कंदा आहियूं। उनखे तक़रीबन मूंखे 14-15 साल थी विया आहिनि। तो पंहिंजा बच्चा धारींदा आहियूं, उहो ब्रीड कराए पंहिंजा माना खपाईंदा आहियूं। 3-3 साल 4-4 साल हिननि खे रखंदा आहियूं। जेकी नस्ल ईंदी आहे असां हिननि ते तजुर्बो कंदा आहियूं। हिकिड़ी अमेरिका जी नस्ल आहे ब्राह्मण, उहो बि असां वटि आहे। हिकिड़ी इंडिया जी नस्ल आहे, उन ते बि असां कमु कयूं था। उन ते असां पंहिंजी माल खे माना इम्प्रूवमेंट कोशिशि कंदा आहियूं कि हर साल इन में माना चेंजिंग अचे। तो असां ब्रीड कराईंदा आहियूं। पंहिंजा ब्रीडर रखियल आहिनि। गुलाबी चोलिस्तानी गुलाबी आहिनि, उहे असांजा पंहिंजा माना ब्रीड कराया आहिनि। माना असां चोलिस्तानी नस्ल ते गऊं ते गुलाबी साण असां पंहिंजो ब्रीडर छॾियो आहे। जंहिंजी असां नस्ल कराई आहे उहो ब्रीडर गुलाबी जेको आहे, माण्हू उनखे घणो माना चॉइस कंदा आहिनि। बच्चनि ॾे सुबुह शाम उन्हनि जी ख़िदमत ईअं थी तकणी पए जीअं नंढे ॿार ॾे का माउ त कई, उन्हनि जी ख़िदमत करणु जी गाह कहिड़ो नथो खाए कहिड़ो नथो खाए, उन्हनि जी ख़िदमत इहा करणी पवंदी आहे। खाधो कणिक जो ॾारो अथनि, मटरनि जो ॾारो अथनि, चणनि जो छिलको अथनि, ककड़ा अथनि, चपड़ी अथनि, अटो आहे, चौंकर आहे, देसी गिहु अथनि, खरखणूं अथनि, सुबुह सां खरखणूं अथनि। तंहिंखां पोइ बुर्स लॻे थो, तड़ु छींदो अथनि। हिननि जा खुर ठहंदा आहिनि महीने में। हर ढगे जी बीहक पंहिंजे नस्ल तौर सुञाणप रखे थी। जानवरनि जे नस्लनि जा पारखू वापारी महिनत कश मालबंद खां लखे रुपयनि एवज़ ढगा ख़रीद करे पंहिंजो वापार वधाइनि था, जंहिंसां उत्तर सिंध जे इलाइक़नि में फॉरेन मुल्कनि जो ढगनि वारो नस्ल तेज़ीअ सां वधी रहियो आहे। कैमरामैन अनवर हुसैन ख़ासकेलीअ सां एडी घुनियो, सन टीवी न्यूज़, रोहड़ी।